मीरपुर बठड़ो मेरान यूनिवर्सिटी पॉइंट बस जे टक्कर सबब फौत थियल शागिर्द शान वारे वाक़े खिलाफ क़ौमी तहरीक पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। ज़िले सजावट जे अॻवान यूसुफ कुमार, आज़म शाह, अकरम शाह, मंजूर सरो ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अॻवाननि चयो त शान शाह खे हिक वॾी साज़िश तहत क़त्ल कराए उनखे हादसाती मौत जो रंग ॾिनो पियो वञे, जंहिंजी क़ौमी अवामी तहरीक सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करे थी। हिननि चयो त पॉइंट ड्राइवर खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे वाक़े जी आला सतह जांच कराई वञे, ॿी सूरत में क़ौमी अवामी तहरीक पारां भरपूर एहतजाज कया वेंदा। इहो जेको एक्सीडेंट थियो आहे असल में एक्सीडेंट जो ड्रामो आहे, हिनखे बाक़ाइदे सोची सम्झी क़त्ल कयो वियो आहे। असां हिन क़त्ल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत था करियूं ऐं पॉइंट ड्राइवर खे फ़ौरन गिरफ़्तार कयो वञे ऐं संदसि का ज़मानत जी दरख़्वास्त रखियल आहे ऐं असीं क़ौमी अवामी तहरीक ज़िले सजावट पारां इहो मुतालबो था करियूं त खेसि संदसि ज़मानत जी दरख़्वास्त रद्द करे। दाराबाड़ में साले पट लॻे कुझु ॾींहं अॻु बिजली जे पोल हेठां दॿिजी फौत थियल बाड़ी सां इंसाफ़ न थी सघियो। नीगरी जे वारसनि पारां वापडा अमलदारनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मीरबार बिरादरी जे माण्हुनि अली नवाज़ महर, मोहम्मद ख़ान महर ऐं ॿियनि बिजली जे किरंदड़ थंभे हेठां अची दॿिजी फौत थियल नीगरी सां इंसाफ़ न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त वापडा वारनि जी नाअहली जे करे संदन न्याणी फौत थी वई। सन चवणो त बिजली वारनि ख़िलाफ़ दाऊं था करियूं। लाइनमैन मोहम्मद यूसुफ शाह खे मुतमार धमकी ॾेई रहियो आहे। हुननि वसवारनि खे अपील कंदे चयो त वापडा अमलदारनि ख़िलाफ़ क़दम खणी हुननि जी न्याणी सां इंसाफ़ कयो वञे। पीपी अॻवान मीर सुराब मरी बिलावल भुट्टो सरदार जो कोऑर्डिनेटर मुक़रर थियण बाद अबाणे शहर नवाब शाह पहुतो त पीपल्स यूथ ऐं सिपाह कारकुननि पारां संदसि भरपूर आजां कई। नवाब शाह सकरन रोड ते मीर सुराब मरी जे आजां लाइ मोहम्मद अनवर ज़हरी, फैसल खान ज़हरी जे पारां आजाणी कैंप लॻाई हुई। इन मौक़े ते कोऑर्डिनेटर मीर सुराब मरी ख़िताब कंदे चयो त पार्टी जी क़यादत जी सरवाणी में जदोजहद जारी रहंदी। तलहार में वॾे वज़ीर ख़ासि मददगार पीर नूरुल्लाह कुरैशी ऐं कबूल मोहम्मद खटियाण जी अॻवानी में खुली कचहरी कोठाई वई, जंहिंमें तरह जे रहवासियुनि ज़मींदारनि वॾे तादाद में शिरकत कई ऐं पाणी खोट बाबति मसइला पेश कया। इन मौक़े ते संदन चवणो त अकरमबाग में अॻी पाणी जी खोट आहे, वाटर कोर्स कचा आहिनि ऐं उन जा मोहर पिण टुटी चुका आहिनि। खुली कचहरी में सेडा चेयरमैन अब्दुल बासित सुमरी, यास्मीन शाह, MP ताज मोहम्मद मल्लाह पिण मौजूद हुआ। कबूल मोहम्मद खटियाण ज़मींदारनि खे यकीन ॾियारियो त जल्द वाटर कोर्स पका कया वेंदा। सेडा चेयरमैन बासित सुमरे अवाम खे ख़ुशख़बरी ॾींदे चयो त अकरमबाग जे नए सिर रिबॉल्डिंग जो प्रोजेक्ट पिण मंज़ूर थी चुको आहे, जंहिं ते ऑफिस वर्क हली रहियो आहे ऐं सितंबर ताईं कमु शुरू थी वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।